नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे पिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, असिस्टेंट कमिश्नर मटियारी इमाम बख्श काका सां गॾु मटियारी शहर जे हिकु दुकान ते छापो हणी 50 खां वधीक सिहत लाइ इंतिहाई हानिकारक घी ऐं आयल जा दॿा कब्ज़े में वठी दुकानदार खे गिरफ़्तार करायो वियो आहे। जुमे जे ॾींहुं शहर अंदरि गैर मयारी ऐं सिहत लाइ हानिकारक घी ऐं तेल वेकिरो करण बाबति ॻुझी ॼाण मिलण ते डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, असिस्टेंट मटियारी ऐं पुलिस नफ़री साण करे दुकान ते छापो हणी सिहत लाइ हानिकारक तेल हथ कयो वियो। डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच असिस्टेंट कमिश्नर्स खे पंहिंजे तालकर में सिहत लाइ हानिकारक शयुनि जे वेकिरे खे रोकण लाइ सख़्त खां सख़्त उपाउ वठण जो हिदायतूं जारी कंदे चयो त गैर मयारी खाधे पीते जी शयुनि जे वेकिरो सबबि अवाम में बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। हिन इंसान दुश्मन कारोबार में मुलविस माफ़िया खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत न ॾिनी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।